कोटड़ी सां तालुक़ रखंदड़ नारी रुबीना मीरभर खे गूगल क्लाउड चैंपियन इन्वेटर जो एज़ाज़ मिलियो आहे। रुबीना मीरभर गूगल क्लाउड में क्लाउड चैंपियन इन्वेटर तौर गूगल जी दुनिया में ज़ाहिर थी आहे। हू पहिरीं ऐं अकेली पाकिस्तानी न्याणी आहे जंहिंखे इहो एज़ाज़ मिलियो आहे। रुबीना मीरभर गूगल जी वुमेन टेक मेकर्स हैदराबाद सिंध एम्बेसडर आहे ऐं हिन गूगल एंड्रॉइड सिखो सीज़न 2 ऐं पाइथन जहिड़ा सीज़न औरतुनि जे आलमी ॾींहं ते मुनक़द कया आहिनि। रुबीना मीरभर टेक्नोलॉजी जे शोबे में औरतुनि जे किरदार जे हवाले सां बि एंड्रॉइड सेशन मुनक़द कया। इन खां सवाइ हू क्लाउड आर्किटेक्ट, EWS टेक्निकल ट्रेनर ऐं माइक्रो सर्टिफाइड ट्रेनर पिणु आहे। रुबीना मीरभर कंप्यूटर साइंस में DS ऐं ह्यूमन रिसोर्सिस मैनेजमेंट में MBA जी डिग्री रखंदड़ आहे। हू गूगल ऐं एमेज़ॉन जी मास्टर ट्रेनर पिणु आहे। घर वेठे गूगल ऐं एमेज़ॉन जी टीचिंग करे थी ऐं माहवार लखे रुपया कमाए थी। हिन केतिरा इंटरनेशनल सर्टिफिकेट बि हासिल कया आहिनि। हू पंहिंजे घर मां ई बर्तानिया, अमरीका ऐं ॿियनि मुल्कनि लाइ कमु करे थी ऐं हिन जा शागिर्द कैनेडा, ऑस्ट्रेलिया ऐं ॿियनि मुल्कनि में पिणु आहिनि। रुबीना मीरभर जी कामयाबी में संदसि भाउ जो पिणु अहम किरदारु आहे। सऊदी अरब में आर्टिफिशियल इंटेलिजेंस में माहिर तौर कमु कंदड़ गुलाम कादिर गुलमल्हा पंहिंजी भेण जी रहनुमाई कई।